रात जे छहें हिस्से में सहरी करण मुस्तहब आहे। मिसाल तौर सिज लाण खां वठी सुबह सादिक ताईं रात जा 9 घंटा बणिजनि था। इन्हनि नवनि खे छहनि में तक़सीम कयो त हिकु हिसो 1.5 घंटे जो बणिजे थो। इन मां मालूम थियो सुबह सादिक खां पहिरियां जेको आख़िरी 1.5 घंटो आहे, इन 1.5 घंटे में सहरी करण मुस्तहब आहे। सहरी में एतिरी देरि बि न करियो जो सुबह सादिक जो शक थियणु लॻे, बल्कि के माण्हू त सुबह सादिक खां पोइ जॾहिं फजर जूं अज़ानूं थी रहियूं हूंदियूं आहिनि तॾहिं बि खाईंदा पींदा रहंदा आहिनि ऐं कन लॻाए ॿुधंदा आहिनि त अञा फलाणी मस्जिद जी अज़ान ख़तमु नाहे थी, या हू ॿुधो परे खां अज़ान जो आवाज़ु अची रहियो आहे ऐं ईअं कुझु न कुझु खाई वठंदा आहिनि। जेकॾहिं खाईंदा नाहिनि त पाणी पी करे पंहिंजी इस्तिलाह में रोज़ो बंदि ज़रूरु कंदा आहिनि। वीचारा इन्हीअ रीति रोज़ो बंदि त छा कंदा आहिनि, रोज़े खे बिल्कुलु ई खुलियल छॾे ॾींदा आहिनि ऐं ईअं इन्हनि जो रोज़ो थींदो ई नाहे ऐं सॼो ॾींहुं बुख ऐं उञ खां सवाइ खेनि कुझु हथु ईंदो नाहे। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।